मुजेरण मुझे गाल त बुध मुल्क में दुकार अची वियो आ चारई तरफ रुञ लगी पई आ पट सुकी बड़ बेगान थी वया आहिन कोई बि असां वारो मुजेरी पते थो ज़मीनूं घुमंदो घर में त वेहणी ना कोन थो अचे सैयदी कमकार आहिनि कोन सॼो ॾींहुं मुजेरी घर वेही वेही असली संद सूर था कंस सो वयो हूंदो बनीअ ते हाणे तू वेहंदीअ बि या समूरा हवाले ते ई कंदीअ माई ढकणी छाते मांदी थी अल्लाह माई ढकणी वरी तोखे अलाए छा थियो आ बस मुजेरी केड़ियूं गालियूं कयां असली सभनी जा कम लथा पिया थी कंहिंजी गिला करे कंहिंजी गिला कयां जॾहिं मालिक एब ढके थो त पोइ ढकणी छो न ढके माई ढकणी मूंखे रुगो एतिरो ॿुधाए त तुंहिंजे पेर जे हेठां टांडो रखियो कंहिं आ जो रुगो उभ पेरी बीठी वेही बि कोन थी अदा हो तू असली वारो ई नथो ॾे खणी मां उनखे मञायां बि पर माई खेरी उहा त मूंखे उते खुरी नथी कोन छॾे जेका सॼो ॾींहुं वते थी परावन घरनि जे मथां चूचड़ियूं उछलाईंदी मुजेरी खेरी चवे ई ईअं थी त जेके इहे चार माण्हू वेड़े में गॾु वेठा आहिनि न इहे गॾु आहिनि छो चवे ई ईअं थी त सभु अलॻि अलॻि थी वञनि मुजेरी जेकॾहिं खेरी जा प्रकार मां तोखे ॿुधायां न त ॾंदे आङिरियूं अची वञनि पर छा कयां मुजेरी तोखे त ख़बर आ त मां कंहिंजी गिला कयां कोन जॾहिं मालिक एब ढके थो त पोइ ढकणी छो न ढके माई ढकणी रुगो तूं मूंखे एतिरो ॿुधाए त आख़िर तुंहिंजो सुट मुंधो कहिड़ो आ सुट कोन मुंहिंजो थम ईअं सम्झ त मथे जे वार में हरणी जे पुछ जो वार अची विया उहो पटण थी चाहियां इन करे ई त मुजेरी चवां थी त अॼु राति मेड़ा को कोठा त जीअं मुंह में अदा में छिक छिक न थिए मेड़ाके में मुजेरी जेते बि डंड पवे न उहो भरे ॾींदो ओ मुजेरी हेठि हथ थी ॿधाए अॼु इहो मेड़ाको कराए मुंहिंजी जान छॾा असां में जीअं भाउ भेण में इहे नफ़रतूं पैदा न थिए आई माई ढकणी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध थोरी थोरी ॻाल्हि ते तूं बि खणी थी मेड़ा का कोठाए ईअं थींदो आ छा हे मुजेरण अञा अल्लाह जो शुक्र आहे जो मुजेरी जेरो वेठो आहे जे हे मुंहुं न त हिन जी पग जे तुंहिंजे मथां रखीसीं त पोइ त तो वारा फैसला उहे हूंदा त वञो पहिरियां हिक ॿिए जा मथां फाड़ियो पोइ तव्हां मूं ॾे अचो त तव्हांजो मां फैसलो कंदसि ईअं न माई ढकणी अलाह कंदो त अहिड़ो ॾींहुं ई कोन ईंदो पर मुजेरी तुंहिंजी त माई चवे थी तूं त अजायो पई थी मेड़ा को कोठाईंदी वती हाणे मां ईअं थी कयां त हितो वञा थी अधे वसाए ऐं गूंगे खे वठी वञी अधे होतूअ जो मगज़ फाड़े पोइ मोटी थी अचां पोइ मुजेरी असांजो फैसलो करे कोई मेड़ा को कोठाए ईअं न मुजेरण हाणे हीअं कर हिन बाईअ जी दिलि में न कर मां होतूअ ॾे पाण न्यापो मोकिलियां थो बाक़ी जेकॾहिं तोखे घर घुराइणा आहिनि न त उन्हनि खे चई अच राति हिते पहुची वञनि अलाह कंदो असां जीअं पाण में खीर खंडरूं ईअं खीर खंडरी रहंदासीं हिक ॿिए खां अलॻि कोन थींदासीं मेड़ाके में कुर्ब ऐं प्यार सां हल करे वठंदासीं हाउ मुजेरी सोप सीरियल मोहब्बतुन जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।